जी बिल्कुलु नाज़ हिन वक़्तु मौजूद आहियां घारो लॻे फिल्टर प्लांट रिहायशी कॉलोनी में। ऐं हिते जेको रिहायशी कॉलोनी में वाटर बोर्ड जी बिजली जो जेको सिलसिलो जेको 15 ॾींहं खां वठी जारी आहे, पर वाटर बोर्ड जी इंतज़ामिया आहे उहा अफ़सोस चवणो पए थो त उहा ख़ामोश आहे। ऐं राति बि हिते मेन फिल्टर अंदरि जेको हेवी जनरेटर पियो उन जा पार्ट्स उन सां गॾु केबल जेकी आहे चोरी थी वई। हिन वक़्तु रिहायशी कॉलोनी अंदरि जेको तो बिजली न आहे, हिते वाटर बोर्ड जा इंतज़ार आहिनि, उन जा मासूम ॿार जेका तड़पी रहिया आहिनि, पर हिन वक़्तु जेकी लाइट कोन्हे। असां कुझु ॾींहं पहिरीं वाटर बोर्ड मैकेनिकल डिपार्टमेंट जेके इलेक्ट्रीशियन उन्हनि मथां छापो आयोसीं। उन्हनि 30,000 रुपया वठी कराची बासर माण्हू खां उनखे मोटी हिकिड़ी केबल ॾिनी ऐं उहा जेकी थी उनखां असां कुझु सवाल उन इलेक्ट्रीशियन खां कया त उहा बासर खे ॾिनी पिया। उन्हनि का कानूनी का अथॉरिटी कोन हुई, हुन ॾिनो पे। पोइ असां हिते जे आरीअ जेको वाटर बोर्ड जो उन सां ॻाल्हि ॿोल कईसीं। पोइ आरीअ मुकमल तौरु नोटरी वठी छॾियो, उन जा बदिली करण जा नोटिफिकेशन जारी करे छॾिया ऐं उनखे 15 ॾींहं गुज़री विया आहिनि। पर ऐं उहे जेका इलेक्ट्रीशियन आहिनि उहे बाला ऑफिसर जी मदद सां हींअर वक़्तु हिन जो वक़्तु वरी बि जेको हिते ई अची विया आहिनि ऐं उहे ड्यूटी खे अंजाम पिया ॾियनि। त इहो कहिड़े कानून तहत जेको हिनखे हिते आंदो वियो आहे। ऐं असां इन खां पहिरीं जेको जेकॾहिं न्यूज़ ते ख़बर हली हुई इन इलेक्ट्रीशियन जे ख़िलाफ़ु, त उन में असां इहो ज़ाहिर कयो होसीं त टामे जूं तारूं सां गॾु सेटेलाइटूं थंबा उन जी जेकी करप्शन हुई उहा बि हिननि ते लागू थी पए। ऐं उहा बि असां हिनखे दरख़्वास्त ॾिनी हुई आई साहब खे, पर आई साहब हिनखे उन टाइम ते बदिली कयो, पर हिन मथां का बि इंक्वायरी कोन कई वई आहे। हिन वक़्तु जेको सो इलेक्ट्रीशियन वाटर बोर्ड जेको डिपार्टमेंट आहे ऐं उन जा 146 जेको मुलाज़िम आहिनि, उन मां जेको हिन वक़्तु जेको आहे 25 खां 20 माण्हू जेका आहिनि मुलाज़िम उहे ड्यूटी करे आहिनि। तंहिंमें बि कुझु एफजी में आहिनि। उन सां गॾु जेकी रिहायशी कॉलोनी आहे उहो सिविल डिपार्टमेंट आहे ऐं उन में बि कुझु जेका राति जो 2 ॼणा जेका मुलाज़िम आहिनि ऐं से चौकीदारी अंजाम ॾींदा, से बि अंजाम कॾहिं ॾींदा आहिनि ऐं कॾहिं को ॾींदा आहिनि। हिते वाटर बोर्ड जेका इंप्राइज़र आहिनि उन वाटर बोर्ड चेयरमैन वाटर बोर्ड MD वाटर बोर्ड खां हिननि मुतालबो कयो आहे त जेको 146 जेका मैकेनिकल डिपार्टमेंट में जेका मुलाज़िम आहिनि उनखे हिते आंदो वञे त जीअं ड्यूटीअ खे अंजाम ॾेई सघनि, त इहे चोरियुनि जहिड़ा मामला अथनि उहे न थी सघनि। हक़ नवाज चांडियो सां गॾु कैमरामैन अहमद चांडियो, जेकब न्यूज़ ठटो।